अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर कई पिया झंडोमरी का रिपोर्ट नौकाफ मरी मूजब झंडोमरी के उमरसान थाने की हद गोठ जानी शाह में ज़मीनी तकरार ता पोरे के घर ते बासर दुर जो हमलो, जदीद हथियारन से फायरिंग, 3 ॼणा मर्निंग, पिस्टल लठिन ऐं कुआड़िन लगन करे अलादीनो सान, लियाकत सान ऐं आशिक सान सख्त ज़ख्मी। इलाके में खौफ वारी सूरत हाल। उमरसान पुलिस ज़ख्मिन के सिविल अस्पताल पहुंचायो। असां पंहिंजे घरन में बैठल हुआसूं त अचानक अब्दुल्ला उर्फ पोड़ो, नबी बख्श सान, अमीर सान, जायद सान ऐं 4 नामालूम हथियार बंदन का करे असां ते हमलो करे दिनो। ज़ख्मी अलादीनो सान ऐं आशिक सान। असांजो ज़मीनी तकरार हली रहियो आहे, जंहिंजो फ़ैसिलो सुभाणे सूमर ॾींहुं मोहम्मद खान जुणेजो वटि आहे। असां ते हमलो करे कूड़ा केस दाख़िल कराइण चाहिनि था, जीअं फ़ैसिले में ना पहुचनि। ज़मीन असांजी ते कब्ज़ो ऐं हमलो बि असां ते कयो। ज़ख्मी लियाकत सान। उन्हनि SSP टनोलियार खे अपील कंदे चयो त अब्दुल्ला बासर बि आहे ऐं बासरनि जी पुठभेराई बि अथसि। अलादीनो सान